पाकिस्तान में अॼु ताईं साफ़ ऐं शफ़ाफ़ इलेक्शन नाहे थी सघी, शिबली फराज़ जो ई चवणु आहे। अपडेट कंदासीं। साफ़ शफ़ाफ़ इलेक्शन न थियण सबबि मुल्की मईशत खे नुक़सान थियो। असांखे किथे बि जलसो करण जी इजाज़त नाहे ॾिनी वेंदी। क़ौमूं पंहिंजी ग़लतियुनि खां सिखंदियूं आहिनि त जीअं नुक़सान जो अज़ालो थिए। अपडेट कंदासीं। सेनेटर शिबली फराज़ जो सेनेट में ख़िताब संदसि चवणु आहे त 8 फरवरी ते पंजाब में जलसे जी इजाज़त घुरी हुई। केपी में जलसो करण ते PTI कंहिं खां नाहे डिॼंदी। इलेक्शन कमीशन पार्टी बणिजी चूंड निशान खसियो। अपडेट कयूं पिया खे ब्रेकिंग न्यूज़ आहे। पाकिस्तान में अॼु ताईं साफ़ ऐं शफ़ाफ़ इलेक्शन नाहे थी सघी। साफ़ शफ़ाफ़ इलेक्शन न थियण सबबि मुल्की मईशत खे नुक़सान थियो आहे। असांखे किथे बि जलसो करण जी इजाज़त नाहे ॾिनी वेंदी। शिबली फराज़ जो इहो चवणु आहे। क़ौमूं पंहिंजी ग़लतियुनि खां सिखंदियूं आहिनि त जीअं नुक़सान जो अज़ालो थिए। सेनेटर शिबली फराज़ सेनेट जे इजलास के ख़िताब कयो आहे। संदसि चवणु आहे त 8 फरवरी ते पंजाब में जलसे जी इजाज़त घुरी हुई। केपी में जलसो करण ते PTI कंहिं खां नाहे डिॼंदी। इलेक्शन कमीशन पार्टी बणिजी चूंड निशान खसियो।